उर्दू बोली भी कमाल की बोली आता है भाई। हाँ हिकिड़ी छोकरी दर्दी जे दुकान ते भाई चई यहाँ पे गले मिलते हैं, दर्दी को सिंधी हो चई हूँ तो न मिलंदा आहियूं पर तव्हां आया आहियो त अचो भली। ज़ालुनि जा जेके मारल आहिनि, तव्हांखे त वधीक ख़बर हूंदी ताहिर भाई, वधीक हिन में एक्सपीरियंस माशाल्लाह तव्हां सुठो हूंदो। ज़ालुनि जा मारल बि वीचारा वॾी मुसीबतुनि में आहिनि, पर उहे टेक्निकली ज़हीन बि ॾाढा थींदा आहिनि। हिकिड़े शख़्स जी ज़ाल पेके हली वई ऐं पेके पहुचण सां ई पंहिंजे मुड़ुस खे फ़ोन कयईं, किथे? चई घर। चई मां कीअं यकीन कयां तूं घर आहे? चई जीअं चई। चई जूसर मशीन हला। हमरा वञी जूसर मशीन आहे ड्र माई चयो गुड, घर ॾेई आहे न? हा रखी छॾियईं। वरी अधु कलाक खां पोइ वरी फ़ोन कयईंसि, किथे? चई मां घर। चई मां कीअं यकीन कयां? चई जूसर मशीन। चई हलाए। वरी हलाए ड्र। चई गुड। हाणे हर 10-15 मिंटनि में, अधु कलाक में, ॾींहुं राति जेतिरो टाइम माई पंहिंजे पेके हुई पंहिंजे मुड़ुस खे हर वक़्तु फ़ोनूं करे पई। एतिरे क़दुरु फ़ोनूं करे पई जो जॾहिं हुनजी फ़ोन अचे पई तो मर्द ईअं ॾिसी करे पहिरियों जूसर मशीन ॻोल्हाए, पोइ कॉल अटेंड पियो करे, पोइ डर। हिकिड़े ॾींहुं बग़ैर ॿुधाए जे पंहिंजी ज़ाल हिन जे पंहिंजे घर पहुती। जीअं ई बग़ैर ॿुधाए पहुती, ॾिसे त घर खे तालो लॻल आहे। हुन चयो हाणे त मां अधु कलाक थियो आहे, हिन सां ॻाल्हायो आहे, काॾे वियो? साम्हूं वारी माई दर खड़काए चई, हीउ मुंहिंजो मुड़ुसु काॾे वियो आहे तव्हांखे ख़बर आहे? काएं बजे वियो आहे? चई अदी जंहिं ॾींहुं तूं निकिती आहे न हितां, उनजे ॿिए ॾींहं ते जूसर मशीन जो खणी वियो आहे, अञा ताईं न आयो आहे। हिकिड़ो हमरा पंहिंजी भाॼाई खे कुटे रहियो, एतिरो कुटे रहियो जो माण्हुनि पुछियोसि त छा थियो अथई? चरियो थी वियो आहे, भाॼाई खे कुटबो आहे छा? चई यार मुंहिंजी भाॼाई सही माण्हू न आहे। चई छो, छा कयो आहे तुंहिंजी भाॼाई? चई मां जंहिं शहर में, जंहिं जाइ ते, जंहिं इलाइक़े में जिथे जिथे मुंहिंजी फ्रेंडशिप आहे, जिथे जिथे मुंहिंजी गैदरिंग आहे, जिथे जिथे मुंहिंजा दोस्त आहिनि, मां जिथे बि वियां थो ऐं जेकॾहिं उहे फ़ोन ते ॻाल्हाए रहिया आहिनि, मां उन्हनि खां पुछां थो कंहिंसां थो ॻाल्हायां? चई तुम्हारी भाॼाई सां थो ॻाल्हायां। शादी जो बि अजीब ज़माना आहिनि। हिकिड़ो दौर हो, अॼु हिकिड़ो ॿियो दौर आहे, कंहिं दौर में ॿियो दौर हो। जॾहिं रुख़सती महिल, पुराणे दौर में ॾाढो औरतूं जॾहिं वेंदियूं हुयूं, रुख़सती महिल रांभाट करे रोईंदियूं जो उते ई मुड़ुसु चवंदो त छॾेसि भाॻ ते असांखे न ॻीची में पए। बस सलाम आहे उन्हनि औरतुनि खे जेके वीचारियूं पेन पनो खणी टीवी ते रेसिपी नोट कंदियूं ऐं सॼो ॾींहुं रेसिपी नोट करण खां पोइ किचन में मेया पचाईंदियूं। ज़ाल चयो मुड़ुस खे निंड में त तूं मूंखे राति ॾाढो घटि वधि ॻाल्हायो आहे, इहो को तरीक़ो त कोन्हे को। मुड़ुस चयोसि न इहा ग़लतफ़हमी थी थी। चई छाजी ग़लतफ़हमी? त को चई मां निंड पियो हुउमि। अंकल सरगम आहे असांजे पाड़े में, साम्हूं घर अथसि अपोज़िट। मूंखे चई यार ॾाढो परेशान आहियां, ॿिनि क़िस्मनि जी मुसीबतुनि में फासी पियो आहियां, का हिकु हुजे त माण्हू हुन सां फेस करे न। मां छा थियो आहे? चई यार अहिड़ी क़िस्म जी मुसीबतुनि में फातो आहियां जो मां ॿुधाए बि नथो सघां। मां ॿुधाए त सही, मां पंहिंजो आहियां तुंहिंजो। चई यार एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त ज़ाल खे जेकॾहिं मेकअप थो करायां त पोइ उहो ख़र्चु बर्दाश्त नथो करे सघां, जे मेकअप नथो करायां त ज़ाल बर्दाश्त नथी थिए। नर्स चयो पेशेंट खे त इहो शुक्र कयो तव्हांजी ज़ाल जी रत तव्हांखे लॻी तॾहिं तव्हां बची विया आहियो। चई कीअं न लॻंदी, सॼी ज़िंदगी मुंहिंजी पई थी थिए। मुंहिंजे मोहल्ले में जेके बि माण्हू आहिनि उहे बेहिजाब थी करे मुंहिंजे घर दाख़िल थींदा आहिनि, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त मूं वटि काफ़ी सेलिब्रिटीज़ ईंदियूं आहिनि। इन जे करे हिकिड़ी छोकिरी मूं वटि आई, उन अची मूंखे इहो चयो त मूंखे मुंहिंजी ॾाॾी ॾाढो परेशान कयो आहे। मां चयो अच्छा तव्हांजी ॾाॾी तव्हांखे परेशान कयो, तव्हां परेशान मूंखे ॿुधाइण आया आहियो? चई हा मां तव्हांखे पंहिंजो सम्झी करे ॿुधाइणी आहे। मां छा थी करे? चई मूंखे परेशान कयो अथई पर मां बि ॾाढो माना हाणे हुनखे तंग करे अहिड़ो छॾियो आहे जो हाणे माना मुंहिंजी जान छुटी वई आहे। मां छा? चई जेका बि माइटनि जी शादी थी थिए, अञा तारीख़ रखनि ई नथा त मुंहिंजी ॾाॾी मूंखे कन पकड़े चए थी हाणे तुंहिंजो वारो अथई। मां एॾो शर्माया थी वेठी, जेका बि शादी थिए हाणे तुंहिंजो वारो अथई। मुंहिंजी बि अलाह ॿुधी असां हिकिड़ो पुफड़ असांजो गुज़ारे वियो, जीअं गुज़ारे उन मयत ते वेठासीं, मां बि ॾाॾी खे कन में चयुमि हाणे तुंहिंजो वारो अथई। हमरा भित ते चॉकिंग करे वियो आहे
त जेके माण्हू अध में तालीम छॾे ॾींदा आहिनि उन्हनि जे लाइ इतला अर्ज़ु आहे त गॾु अगाड़ो 20,000 ऐं रेड़ो 30,000 थी वियो अथव। 3 नंबर घिटी में D54 घर आहे, उन में हिकु अहिड़ो टैलेंटेड ॿारु आहे, उनखे पंहिंजो पीउ पियो चए ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे दौर में जेके मां तोखे सहूलियतूं तालीम जूं ॾिनियूं आहिनि, जेकॾहिं इहे असांजे दौर में असांजो पीउ असांखे सहूलियतूं ॾिया त मां पूरे पाकिस्तान में टॉप कयां। त ॿार निमाणे अंदाज़ में चयो असांजे दौर में जेके परेशानियूं आहिनि तव्हांजे दौर में हुजनि त 6 बि पास न कयो। 3 दोस्त रंग जा कारा हुजनि सफ़ा, जीअं न चइबो ईअं रंग जा दुश्मन हुजनि, हा 3 रंग जा कारा हुजनि। अचानक उन्हनि खे हिकु परी मिली वई, उन परी चयो त तव्हांजी हिकु हिकु ख़्वाहिश त मां पूरी करे सघां थी, वाह वाह, जेका बि हिकु हिकु ख़्वाहिश कयो त मां पूरी कंदमि। त हिकिड़े दोस्त खां पुछी तुंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश आहे? चई मुंहिंजी ख़्वाहिश आहे मुंहिंजो रंग भूरो थी वञे। ठीकु, हुन जादू जी छड़ी हई, भूरो थी वियो। उन खां पोइ ॿिए खां पुछी तुंहिंजी, हुन चयो मुंहिंजो बि रंग भूरो थी वञे, जादू जी छड़ी उहो बि भूरो थी वियो। 3 खां पुछी तुंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश आहे? चई मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे इहे ॿई वरी कारा करे ॾे। छोकिरो हाणे था पोइ रस्ते में पाड़े में वेठो हुई चुप कई, मां ॾे हाल वाल छा मसलो आहे? चई जिंदगी ने जिंदगी भर गम दिए, लड़कियों ने जितने भी नंबर दिए सब बंद दिए।